बहरिया टाउन समेत मुख़्तलिफ़ मेगा प्रोजेक्ट्स पारां सिंध जी ज़मीन ते वालार ख़िलाफ़ एसीयूपी जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह सां यकजहती सिंध एक्शन कमेटी जी मरकज़ी क़यादत ऐं क़ौमी कारकुन ते कूड़ा केस दाख़िल करण गिरफ़्तारनि ख़िलाफ़ जिदोजहद खे तेज़ करण लाइ एसीयूपी ज़िले नवाबशाह जे सदर धनीबख्श कलोई तालके सदर रियाज़ काके पुट बादशाह अली बुज़दार ऐं साल लाखो प्रेस क्लब क़ाज़ी अहमद ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 14 सालनि खां ज़रदारी माफ़िया सिंध खे उॾई जियां खाई रही आहे, पर हाणे वक़्तु अची वियो आहे त सिंध जो अवाम धरतीअ जे सॼणनि ऐं दुश्मननि जी हक़ीक़ी परख करे ऐं सिंध एक्शन कमेटी पारां ज़मीन ऐं वसीलनि जी मालिकी लाइ हलायल हिन तहरीक खे कामयाब करण एसीपी तालके क़ाज़ी अहमद पारां 4 जुलाई ते बहरिया टाउन पारां सिंधी वसन ते वालार ऐं सैयद ज़ैन शाह सां यकजहती लाइ सिंध एक्शन कमेटी जी मरकज़ी क़यादत ते कूड़ा केस दाख़िल करण समेत सनान कुरैशी मज़हर मुग़ल समेत ॿियनि कारकुननि खे गिरफ़्तार करे तशद्दुद करण ख़िलाफ़ शाहपुर जानिया खां क़ाज़ी अहमद ताईं पुरअमन रैली कढी वेंदी, जंहिंमें क़ौम परस्त सियासी समाजी सहाफ़ी अदबी धुरनि खे भरपूर शिरकत जी दावत ॾिजे थी, जंहिंमें वधि खां वधि शिरकत करे सिंध दोस्ती जो सबूत ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk